अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाढ़ी लोई, ॿारनि लाइ परॾेही कहाणियुनि जा तर्जुमा, सिंधीकार महमूद मुग़िल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन, हैदराबाद 2023। कहाणी जो नालो आहे नंढड़ो शिकारी। रोमानिया जी लोक कहाणी। रोमानिया ॾखण ओभर यूरोप जो मुल्क आहे। गादीअ जो हंधु बुखारिस्ट, एराज़ी 2,38,397 चौरस मेल, सिक्को रोन, आबादी 19.12 मिलियन, सरकारी ॿोली रोमानियन, ॿियूं ॿोलियूं हंगरियन ऐं रोमानी। घणो ज़मानो अॻु रोमानिया में हिकु शिकारी रहंदो हो। हू शिकार जे फन में एतिरो त होशियारु हो जो सभु माण्हू खेसि हुनरमंद शिकारीअ जे नाले सां कोठींदा हुआ। हिन खे हिकु पुटु हो। हिन चाहियो थिए त हू पंहिंजे पुट खे पाण वांगुरु वॾो शिकारी बणाए ऐं हिन पको इरादो कयो त जॾहिं हुनजो पुटु वॾो थींदो तॾहिं हू हुनखे शिकार जा सभई तरीक़ा ऐं गुण सेखारे छॾींदो। क़ज़ा सां हुन वीचारे खे पंहिंजी उहा आस पूरी करण जो मौक़ो ई न मिलियो, छाकाणि त जॾहिं हुनजो पुटु अञा नंढो ई हो त हू शिकारी पाण गुज़ारे वियो। नंढड़ो छोकिरो जॾहिं वॾो थियो त हिन जी माउ हिन खे हिकु स्कूल में दाख़िल कयो जिते हिन तालीम सां गॾु केतिरा ई हुनर सिखिया। हू सभिनी हुनरनि में ॾाढो होशियारु थी वियो। सभई हुन जी होशियारी ॾिसी दंग थी वेंदा हुआ, पर हू कॾहिं बि कंहिं हुनर मां फ़ाइदो न वठी सघंदो हो। उनजो खेसि ॾाढो ॾुख हो। हिकु ॾींहुं हुन पंहिंजे नानीअ सां उहा शिकायत कई, नानी, मां हींअर जवान आहियां, अमां मूंखे स्कूल में मोकिलियो जितां मां हर हुनर सिखी आयो आहियां। मां सुबुह खां वठी राति ताईं कमु करे सघां थो। मां जॾहिं को कमु ख़तमु करे कंहिंखे ॾेखारींदो आहियां त उहो ॾाढो ख़ुशि थींदो आहे, पर मां बेहदि ॾुखारो आहियां, छाकाणि त जॾहिं आउं सिहतमंद ऐं ताक़तवर आहियां ऐं अकेले सिर्फ़ु 10 माण्हुनि जेतिरो पोरियो बि करे सघां थो त पोइ मूंखे उहो कमु छो नथो ॾिनो वञे। ॾुख न कर मुंहिंजा बचिड़ा, नानी चयो। तुंहिंजी ज़िंदगी ज़रूरु सुहिणी गुज़रंदी। वञी एतिरी महिनत कर जेका अॻु में पे कयई। महिनत मां दिलि खटी न कर। ख़ुदा तुंहिंजी महिनत साफ़ कंदो। तूं ईमानदारीअ सां कमु कंदो रहो, पोइ ॾिस त क़िस्मत कीअं नथी साथ ॾिए। नानी, हिकु ॻाल्हि ॿी बि ॿुधाए, छोकिरा चयो। पर सच ॿुधाइजांइ। पुट, मूंखे जेका ख़बर हूंदी सा मां तोखे ज़रूरु ॿुधाईंदसि, हिन जे नानीअ चयो। मुंहिंजो पीउ छा कंदो हो? छोकिरा पुछियो। पुट, तुंहिंजो पीउ हिकु मशहूरु शिकारी हो। हू शिकार ते जॾहिं बि वियो कॾहिं बि ख़ाली हथे न मोटियो। हिन केतिरनि ई ख़ौफ़नाक जानवरनि जो शिकार कयो। जेकॾहिं हू जीअरो हुजे हा त तोखे बि ज़रूरु हिकु बेडपो शिकारी बणाए हा। नानीअ वराणियो। नानी, मां खां जॾहिं बि शिकार बाबति कुझु पुछंदो आहियां त उहो को बि जवाबु न ॾींदी आहे, आख़िर छो? छोकिरा नानीअ खां सुवाल पुछियो। उन करे बचा जो हू हिकु ख़तरनाक कमु आहे ऐं हूअ तोखे हुन सिखण लाइ छॾणु नथी घुरे। तुंहिंजो पीउ जॾहिं बि शिकार ते वेंदो हो त उहा सदाईं पई रोंदी हुई, छाकाणि जो शिकारीअ जी ज़िंदगीअ ते को बि एतबार न हूंदो आहे। हूअ जॾहिं बि उहो ॿुधंदी हुई त को शींहुं ऐं को जंगली जानवर कंहिं शिकारीअ खे खाई वियो त हिरासजी वेंदी हुई। उन करे उहा सदाईं तुंहिंजे पीउ खे शिकार खां रोकींदी हुई। हूअ तोखे बि शिकार बाबति कुझु बि नथी ॿुधाइणु घुरे। तूं उनजो हिकिड़ो ई बचिड़ो आहीं। पंहिंजे अखियुनि जे तारे खे हूअ कीअं शिकार सेखारण लाइ पंहिंजे अखियुनि खां परे मोकिलींदी? नानिस चयो। शायदि उहो ई सबबु आहे नानी, छोकिरा चयो। पर माण्हू छा चवंदा त हिकु मशहूरु शिकारीअ जो पुटु शिकार बाबति कुझु बि नथो ॼाणे। नानी, मां शिकार करणु घुरां थो, छाकाणि जो मूंखे कंहिं बि ॿिए धंधे मां फ़ाइदो नथो थिए ऐं जंहिं मां फ़ाइदो ई न थिए उन धंधे खे मां कीअं कंदो रहां। मां तोखे कीअं रोकियां या सम्झायां? नानी चयो। पर तूं बि सचो आहीं। तूं बि त ईअं ई सोचीं थो जेका सोच मां रखां थी। मूंखे तो ते एतबार आहे। नानी, जेकॾहिं तुंहिंजो उहो मतिलबु आहे त तूं बि मूं लाइ फ़िक्रमंद आहीं त पोइ मूंखे उहो ज़रूरु ॿुधाए त मुंहिंजे पीउ जा हथियार किथे आहिनि। छोकिरे निमाणाईअ सां चयो। अबा, मूंखे तुंहिंजे पीउ जे हथियारनि जे बारे में का बि ख़बर न आहे। हिन जे नानीअ हिन खे साफ़ जवाबु ॾेई छॾियो। त पोइ मां किथां उहे हथु कयां? छोकिरो रोअण हारको थींदे चयो। नानी जी दिलि नरम थी वई। हिन छोकिरे खे रोअण हारको ॾिसंदे दिलासो ॾेई चयो,
त उन्हनि हथियारनि जी रुॻो तुंहिंजे माउ खे ख़बर आहे। उहो तोखे कॾहिं बि उन्हनि जे बारे में न ॿुधाईंदी। तूं जेकॾहिं हुन जे अॻियां रोईं ऐं पाण खे बीमार ज़ाहिर करे ॾुखारो थी त हू लाज़मी तोखां उन जो सबबु पुछंदी। पोइ तूं उहो चइजांइ त मूं ख़्वाबु ॾिठो आहे त मां झंगल में अकेलो बिना हथियारनि जे आहियां ऐं मूंखे जानवर खाइण था अचनि। तुंहिंजी माउ उहो ॿुधी डिॼी वेंदी ऐं सोचींदी त मथां उहो ख़्वाबु सचो थिए, उन करे उहो तोखे तुंहिंजे पीउ जा हथियार ॾींदी। इहो ॿुधी छोकिरो सिधो घरु आयो, जिते अची हिन उहो ई कुझु कयो जेको हिन जे नानीअ हिन खे ॿुधायो हो, ऐं थियो बि ईअं ई। हिन जी माउ हिन खे हथियार ॾिना जेके हुन साफ़ करे पाण सां गॾु खयां, ऐं जॾहिं हू खाधे जो थेलो पाण सां ॿधी पूरो तयारु थियो त पंहिंजी माउ वटि आयो ऐं चवणु लॻो, अमा मां वञा थो, मूंखे उमेदु आहे त मुंहिंजे मोटण महिल बि तूं ख़ुशि हूंदीअ ऐं मां मोटी अची तोखे ख़ुशी ॾींदुसि। माणस हिन खे दुआऊं ॾींदे चयो, पुट ख़ुदा तुंहिंजी मदद कंदो, जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ जी पैरवी कंदे त ज़रूरु सफल थींदे। मुंहिंजी हिकु ॻाल्हि गौर सां ॿुध, मुंहिंजा बचा, तूं भली शिकार कर, पर कॾहिं बि आज जे ॾंदनि वारे जानवर जो शिकार न कजांइ, ऐं कॾहिं बि ईअं कई त नुक़सान में वेंदे। हिन माउ जी नसीहत खे ध्यान सां ॿुधो ऐं मोकिलाए उतां रवानो थियो। रस्ते ते हू पंहिंजे शिकार बाबति सोचणु लॻो, मां कहिड़ा जानवर मारियां? ख़ौफ़ाइता जानवर, मसलन चीतो, गेंडो, शींहं, सांभर, या वरी पखियुनि मां फूसड़ी, कबूतर, ॿेरा, बाज़ ऐं ॿिया पखी मारियां? छो न मां हाथी मारियां? पर न, अमां रोकियो, मां ईअं न कंदुसि। पर ठीकु आहे, मां उहो ई जानवर मारींदुसि जेको मुंहिंजे राह में पहिरीं ईंदो। सोचींदे सोचींदे हू भुलिजी हाथियुनि वारे झंग में अची निकितो। हिन जॾहिं पंहिंजे राह में पहिरियों जानवर ॾिठो जेको हिकु हाथी हो, हिन सोचियो त छो न मां पंहिंजे शिकार जी शुरूआति हिन खां ई करियां। हिन पंहिंजी माउ जी नसीहत विसारे हाथीअ जो शिकार कयो। हाथीअ खे मारे हिन हाथीअ जी खल लाथी ऐं हाथीअ जा ॾंद खयाईं ऐं घर मोटियो। वाट ते हिन खे बादशाह जो ख़ासि नाइबु मिलियो। हिन छोकिरे खां पुछियो, छोकिरा, इहे कहिड़े जानवर जा उज़वा आहिनि? साईं, उहे हाथीअ जा आहिनि। छोकिरे डप मां वराणियो। वज़ीर चयो, छा तूं उन्हनि खे विकिणंदे? बिल्कुलु न, छोकिरे वराणियो। भला 10 गेनियुनि में? नाइब वरी चयो। न साईं, 100 गेनियुनि में बि न, छोकिरे वराणियो। नाइब खे ॾाढी कावड़ आई। हिन कावड़जंदे चयो, तूं हिकु ख़सीस छोकिरो, जे सुख सां रहण थो घुरीं त उहे मुंहिंजे हवाले कर। छोकिरो को बि जवाबु कोन ॾिनो। माठ करे घर हलियो आयो। घर अची हिन पंहिंजे माउ खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह हिन खे सॾायो। बादशाह पुछियो, छोकिरा, मूं ॿुधो आहे त तूं एतिरा हाथी मारिया आहिनि जो उन्हनि जे ॾंदनि मां हिकु महल ऐं उन्हनि जे खलुनि मां हिकु वॾी छिति ठही सघे थी। छा तूं असांखे अहिड़ो महल ठाहिण लाइ हाथी मारे ॾींदे? छोकिरो अदब मां वराणियो, जीअंदा क़िबला, जंहिं तव्हांखे उहा ॻाल्हि ॿुधाई आहे सो वॾो कूड़ो आहे। हू मूंखे रुॻो ज़लील करणु थो घुरे, पर ख़ुदा जी मदद सां मां हुन जे उन कूड़ खे जी सफ़ाई ज़रूरु कंदुसि। मां तव्हांजे सवाल जो जवाबु सुभाणे ॾींदुसि। बादशाह हिन खे हिकु ॾींहं जी मोहलत ॾिनी। छोकिरो उतां सिधो नानीअ वटि आयो। हिन नानीअ खे शिकार करणु, नाइब सां मिलणु ऐं बादशाह जे ख़्वाहिश जो समूरो अहवालु ॿुधायो। नानीअ हिन खे हिकु तरकीब ॿुधाई ऐं चयाईं त वञ ऐं वञी ईअं ई कर जीअं मूं चयो, ख़ुदा तुंहिंजी मदद कंदो। ॿिए ॾींहुं छोकिरो बादशाह जे दरबार में हाज़िर थियो। चयाईं, साईं, अव्हांजी ख़्वाहिश ज़रूरु पूरी थी सघे थी जेकॾहिं तव्हां मूंखे घुर्बल शयूं ॾियो। तुंहिंजी हर का ज़रूरत पूरी थींदी, बादशाह चयो। मूंखे उन कमु करण लाइ 1000 दॿा शराब ऐं 100 स्पिरिट जा घुरिजनि। तव्हां पंहिंजा माण्हू हाथियुनि जे जंग में मूंसां मोकिलियो, जेके मूंसां गॾु उते हली थंभा खोड़ींदा। छोकिरो चयो, तोखे हर का शइ मुहैया कई वेंदी। ऐं पोइ बादशाह हुकुम ॾिनो ऐं छोकर जी ज़रूरत जी हर का शइ मुहैया थी वई। छोकर माण्हुनि जी मदद सां झंग में थंभा खोड़िया ऐं उन्हनि जे विच में शराब ऐं स्पिरिट मिलाए उन्हनि जा पेप लॻाया ऐं पाण माण्हुनि सां गॾु उतां हटी वियो।
हाथियुनि जे झंग में पाणीअ जी कमी हुई। हाथी पाणीअ जी ॻोल्हा में अची उते निकिता। उन्हनि जॾहिं शराब जी बोइ सिंघी त सम्झी विया त उहो पाणी न आहे ऐं हू सभु दॿनि जे भरिसां वेही रहिया। वेठे वेठे 2 ॾींहं गुज़री विया। हाथियुनि खे उञ अची सतायो ऐं कुझु खाइण जे लाइ झंग में बि न पिए विया। हिननि वरी शराब ॾांहुं ॾिठो। शराब जो रंग 2 ॾींहंनि में फिरियो की न हो। हाथियुनि उनखे पाणी सम्झी पीतो। पीअण सां हिक ॿिए भरिसां लेटंदा विया। छोकर उन्हनि हाथियुनि जूं खलूं लाथियूं, ॾंद वढियाई ऐं उहे सभु खणी अची बादशाह जी ख़िदमत में हाज़िर थियो। बादशाह उहो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिन खे 1000 गेनियूं इनाम में ॾिनियूं। छोकर ख़ुशि थी घर ॾांहुं मोटियो। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह हिन खे वरी घुरायो ऐं चयाईंसि त नंढड़ा शिकारी, मूं ॿुधो आहे त तूं ॿेड़ियुनि में चढ़ी वॾनि वॾनि शहरनि मां कारीगर आणे केतिरनि ई बादशाहनि जा महल ठाहिराया आहिनि ऐं मूंखे बि अहिड़ो महल ठाहिराए ॾे। हिन खां अॻु में कॾहिं बि अहिड़ो ठहियलु न हुजे। उहो महल उन्हनि हाथियुनि जे उज़वनि मां ठहंदो जेके तो आणे ॾिना आहिनि, जीअं तुंहिंजी महिनत बि त कंहिं कमु अचे। हुज़ूर, छोकर वराणियो, मां त उहा ॻाल्हि सोचे बि नथो सघां, पर जेकॾहिं उहा ई ख़ुदा जी मर्ज़ी आहे त मां तव्हांजे उन बदनियत नाइब खे साबित करे ॾेखारींदुसि त इंसान जेकॾहिं को अज़म करे त जबल बि ॾारे सघे थो। मां तव्हांजी ख़्वाहिश जो जवाबु सुभाणे ॾींदुसि। हू तां सिधो नानीअ वटि आयो। नानीअ सां सलाह करे हिन नानीअ खां ज़रूरी शयूं पुछियूं ऐं ॿिए ॾींहुं बादशाह जे ख़िदमत में हाज़िर थियो। मूंखे तव्हांजी ख़्वाहिश पूरी करण लाइ वरी बि तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे। छोकर चयो, तुंहिंजी ज़रूरत जी हर का शइ मुहैया कई वेंदी। बादशाह वराणियो, मूंखे 100 ॿेड़ियूं लूण सां भरियल ॾिनियूं वञनि। छोकर चयो। बादशाह छोकर खे 100 ॿेड़ियूं लूण जूं पहुचाए ॾियण जो हुकुम कयो। छोकर बादशाह खां मोकिलाए उन्हनि ॿेड़ियुनि सां गॾु समुंड जो सफ़र जारी रखियो। अध राति जो जॾहिं चंड आसमान जे विच ते हो ऐं थधी थधी चांड्रोकी चओ तरफ़ पखिड़ियल हुई, हू उन वक़्तु सोचणु लॻो, मां बादशाह जो उहो हुकुम ज़रूरु पूरो कंदुसि। इंसान जी हिमत ऐं इरादो जे पुख़्तो आहे त पोइ उन जे अॻियां का बि ॻाल्हि ॾुखी न आहे। पोइ हू तारनि बाबति सोचणु लॻो। हिन हिक चमकदार तारे खे ॾिसी दिलि में चयो त इहो जेको तारो चमके पियो सो मुंहिंजो तारो आहे। हू बादशाह जो ऐं हू बदनियत नाइब जो तारो आहे। उहो सोचींदे सोचींदे लहरनि जे लूॾनि में हिन खे निंड अची वई। हिन जा तजुर्बा हिन जी मदद करे रहिया हुआ। हू हर हिकु ॻाल्हि गौर सां महसूसु कंदो रहियो। हुन जो अज़म पुख़्तो हो ऐं हुनखे यकीन हो त हू ज़रूरु पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदो। आख़िरकार हू अची हिकु वॾे शहर वटि पहुतो ऐं हिन शहर जे ॿाहिरां लंगर हयूं ऐं सिपाहियुनि खे पंहिंजे अचण जो इतलाह कयो। उन शहर जा राज़ा मशहूरु हुआ ऐं उन्हनि जो फ़न एतिरो त मशहूरु हूंदो हो जो माण्हू चवंदा हुआ त हू फ़न परियुनि खां सिखियल आहिनि। जीअं त उन शहर जा सिपाही माण्हुनि खे ॿाहिरि ई रोके छॾींदा हुआ ऐं बिना इजाज़त को बि अंदरि दाख़िल न थींदो हो। छोकर सिपाहीअ खे चयो, वञ ऐं वञी पंहिंजे बादशाह खे चओ त मां 100 ॿेड़ियूं लूण सां भराए आयो आहियां। हिन जो एतिरो चवणु ऐं सिपाहियुनि वठी शहनशाह जे महल ॾांहुं रुख़ रखियो। हिननि खे पंहिंजे कननि ते बि एतबार न पिए आयो। हक़ीक़त में उन शहर में ओचितो लूण जी खोट पइजी वई हुई ऐं माण्हू वीचारा लूण लाइ परेशान हुआ। बादशाह जॾहिं उहा ख़बर ॿुधी तॾहिं हिकदमि छोकर खे पाण वटि घुरायईं